सिंध मंसूर सानी हज़रत सच्चा सरबस्त रहमतुल्लाह अलैह जे नाले सां मंसूब गवर्नमेंट सच्चा सरबस्त डिग्री कॉलेज रानीपुर जो बुनियाद मोहम्मद बेश कोजी रखियो। मोहम्मद बेश कोजी ज़ात जो शेख हुयो। वो सच्चा सरबस्त रहमतुल्लाह अलैह जो मुरीद हुयो। हुन पंहिंजी मुर्शिद जी अक़ीदत में 3 कॉलेज हज़रत सच्चा सरबस्त रहमतुल्लाह जे नाले सां गवर्नमेंट सच्चा सरबस्त डिग्री कॉलेज रानीपुर, गवर्नमेंट सच्चा सरबस्त डिग्री कॉलेज नवाबशाह, गवर्नमेंट सच्चा सरबस्त डिग्री कॉलेज हैदराबाद में क़ाइमु कया। अहिड़ी तरह हुन जे प्लान में हुयो त हू औरतुनि जा कॉलेज क़ाइमु कंदो ऐं उन सां गॾोगॾु हज़रत सच्चा सरबस्त रहमतुल्लाह जे नाले सां साइंस जा कॉलेज बि हलाईंदो। मोहम्मद बेश कोजी शाइर हुयो जंहिंजो किताब कोजी जे कलाम जे नाले सां छपिजी पधिरो थी चुको आहे। ऐं ही प्राइवेट कॉलेज ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जॾहिं कॉलेजनि खे नेशनलाइज़ कयो तॾहिं ही 3 कॉलेज गवर्नमेंट जे कंट्रोल में अची विया, जेके कामयाबीअ सां गवर्नमेंट हलाए पई। गवर्नमेंट सच्चा सरबस्त डिग्री कॉलेज रानीपुर